अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ है और वज़ीर नाब शमा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम लहरी जी भिट मारू पाइप टू शाख जे पुछड़ी जा बादगारन मोहब्बत अली, आसिफ अली ज़लदारी, गुलाम अकबर, खैर मोहम्मद, हाकिम अली, सेठ मजीद, ज़हीर, अब्दुल रज़ाक, गुलाम रसूल ऐं ॿियनि शाख जे पुछड़ीअ ते एहतजाज कंदे चयो त पुछड़े में 3 मॉड्यूल आहिनि, जंहिं हिक मॉड्यूल ते 1400 एकड़ ज़मीन आबाद आहे ऐं ॿिए मॉड्यूल ते 150 एकड़ ज़मीन आबाद आहे ऐं 3 मॉड्यूल ते 600 एकड़ आबादी आहे। उन में जेको 150 एकड़नि ते मॉड्यूल आहे उन जी माप 6 इंच वही रही आहे ऐं 600 एकड़ वारे मॉड्यूल जी माप 5 इंच वही रही आहे। हिन चयो आहे सरासर ना इंसाफ़ी आहे ऐं नुसरत डिवीज़न नवाबशाह जे इंजीनियर जी बदली थी वञण करे सार संभाल जी चार्ज हिक एसडीओ जे हवाले कई वई आहे, जेको पंहिंजे दौर जो बदनाम ज़माना रिश्वतखोर आहे ऐं उहो सिर्फ़ हिकिड़े मॉड्यूल जा 5 लख रुपया वठे थो। उन ज़ुल्म करे ॾिनो आहे। हिननि चयो त अहिड़े राशि कामोरे खे फौरी तौर हटायो वञे जेको पाण विकिरो करे थो। जेकॾहिं आबादगार एहतजाज कनि था त उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराए थो। उन जो वाज़िह सबूत भिट पाइप 2 शाख जी पुछड़े जा 3 मॉड्यूल आहिनि। हिननि तक जे MPA डॉक्टर अज़रा फज़ल पेचो, वज़ीर आला सिंध बिलाल भुट्टो ज़लदारी ऐं फरियाल टालपुर खे अपील कई आहे त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं जेको ज़ुल्म थी रही आहे उहो बंदि कयो वञे ऐं जाम साहब थाणी ते दाख़िल कूड़ी FIR ख़तमु कई वञे। HR JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JD न्यूज़।